अस्सलाम वालेकुम स्टूडेंट, हाउ आर यू? आई होप तव्हां बिल्कुलु ठीकु हूंदा। असां यूनिट 3.1 पढ़ी रहिया आहियूं। कंप्रीहेंशन, रीडिंग कंप्रीहेंशन। असांजो जेको टॉपिक आहे, उनवान आहे, उहो आहे चेज़िंग ड्रीम्स। आई होप तव्हांखे फर्स्ट वारो वीडियो सम्झ में अची वियो हूंदो। सेकंड असां पैराग्राफ 52 पढ़ी रहिया आहियूं, हिनखे कंटिन्यू था कयूं विथ सिंधी मीनिंग। Let's start from here. I still don't understand why you are so worried, commented father. I still don't understand. मां अञा ताईं न सम्झी सघियो आहियां why you are so worried, त तव्हां एतिरो परेशान छो आहियो, commented father. हुन जे पीउ चयो, father, there is no college in our village or any other village around ours. Father, there is no college in our village. बाबा, हिते कोई बि असांजे ॻोठ में कॉलेज न आहे, और या एनी अदर विलेज अराउंड अस, या असांजे ॻोठ जे चौधारियूं कंहिं बि ॻोठ में। द ओनली कॉलेज वेयर आई कैन गो इज़ 50 माइल्स अवे। सिर्फ़ु हिकिड़ो कॉलेज आहे जेको असां खां 50 मील परे आहे। इन द सिटी, शहर में। इट सीम्स इम्पॉसिबल, ओनली कॉलेज वेयर आई कैन गो it seems impossible that I can continue my studies, although I had dreamed that I would become a doctor and open a hospital here for the villagers. I seem impossible, मूंखे इहो नामुमकिन थो नज़र अचे, that I can continue my studies, त मां पंहिंजी तालीम खे जारी रखी सघां, although I had dreamed, तंहिं हूंदे बि मूंखे मुंहिंजो जेको ख़्वाबु आहे, that I would become a doctor and open a hospital for villagers, त मां डॉक्टर थियां ऐं हिकिड़ी हॉस्पिटल पंहिंजे ॻोठणनि लाइ खोलियां। As they cannot afford to go to doctor afford to the city hospital, as they cannot afford to go to the city hospital, छो त हू नथा अफोर्ड करे सघनि त हू शहर जे अस्पताल वञी सघनि। रिमेंबर, तव्हां यादि कयो, how Uncle Sarmand died last year only because he could not be taken to the hospital on time, Jamil said. Remember, यादि कयो, how Uncle Sarmand, त कहिड़े तरीक़े सां अंकल सरमंद died last year, अॻिले साल मरी वियो, only because he could not be taken to the hospital on time, हिन खे वक़्त ते अस्पताल न पहुचायो वियो हुयो, जमील सेठ, जमील चयो। His mother quoted a Sindhi couplet, which mean, his mother quoted a Sindhi couplet, हुनजी मां सिंधीअ जो ॾोहीड़ो ॿुधायो जंहिंजी माना आहे। कपलेट मीन, हिन खे ॾोहीड़ो चवंदा आहियूं। ॿिनि शेरनि जो सिंधीअ में जेको बि बैत हूंदो आहे, कपलेट हूंदो आहे। which mean, माना आहे where there is will there is way, जिते चाहत हूंदी आहे, लगन हूंदी आहे, हिते रस्ता पाण खुली आहिनि। Distance are be covered, त रस्ता पाण तय थी विया आहिनि। He said, हुन चयो, can ask, अल्लाह बचायो, take you to the city is or what, असां बचाए हू तव्हांखे पंहिंजे टांगे जे शहर खणी वञे। हॉर्स यानी घोड़े जो टांगो। Aunt Sadoi, who had been listening to the whole conversation, said, Aunt Sadoi, Masi Sadoi, who had been listening to the whole conversation, said, जॾहिं सॼी हिन ॻाल्हि ॿुधी, हुन चयो, आहे सजन, मूं हिकिड़ो सजन आहे, हिकिड़ो ॾिठो आहे, people have done so much for me, मां सचुपचु कुझु कयो आहे। I think now is my turn to return the favor. हाणे मुंहिंजो वक़्तु वियो आहे, मां उहो तव्हांखे लाहिया अञा तव्हां मोटाए ॾियां। जमीन and Sarah easily come and live with me in the city and Daddy in the car. जमीन ऐं सारा रही सघनि था शहर में, ऐं हू पढ़ी सघनि था कॉलेज में। Really? हक़ीक़त में, can I really go and study in the city? Sarah exclaimed. सारा रहंदे चयो, त हक़ीक़त में मां वञी शहर पढ़ण लाइ। Jamil can go, Sarah should stay here and help her mother, said father.
जमील वञी सघे थो पर सारा हिते पंहिंजी माउ सां हुनजी मदद कंदी, हुनजे पीउ चयो। सारा क्विकली wiped the tears that had rolled down her cheeks. Sarah quickly wiped the tears that had rolled down her cheeks. सारा जल्दीअ सां पंहिंजा ॻोड़ा उखिया जेके मारी आया। She didn't want her father to know her face. हिन face खे न ॾिसी सघे। However, then Khalid noticed her emotion and said, Khalid noticed Kaina के ॾिठी हुनजी बात खे Father Baba, don't worry about the expenses. तव्हां फिक्र न कयो ख़र्ची let both of them ॿिन्ही खे वञण There is a big medical college as well in our city. There is a वॾो मेडिकल कॉलेज आहे असांजे शहर में Later both of you can easily continue your study there and fulfill your dreams. तव्हां ॿई पंहिंजी स्टडी कंटिन्यू कयो ऐं पंहिंजा ख़्वाब पूरा कयो। कंटिन्यूड आंटी सदोरी ॻाल्हि खे वधाईंदे एड्रेसिंग जमील एंड सारा ऐं जमील खे चयो वाओ I will also be a doctor and work at Jamil's hospital. Wonderful. मां पिणु डॉक्टर में जमील जे हॉस्पिटल में कंदमि। बहरीन In spite of his worries about managing finances for both of them for his child. In spite of worried हुनखे इहा परेशानी हुई about managing finances त ही ख़र्च खे पूरा करण हुन मुस्कुरायो। Soon जल्दी both of them went to the city with Aunt Sudhiri. ॿई जल्दी विया ॿाहिरि आंटी दोरीअ सां living in the city ऐं शहर में रहण लॻा। Attending college and then the medical college was not a bed of roses. कॉलेज ही अटेंड करण लॻा पर मेडिकल कॉलेज जेको आहे सो गुलनि जो बिस्तरो न हुयो। Both siblings had to work extremely hard to pass all the exams in the first. तमामु घणी महिनत कंदा हुया पिण त ही दफ़े में पास करे they could not afford to fail in any subject. हू न पिया अफोर्ड करे सघनि कंहिं सब्जेक्ट में थी सघनि। सम्झ में अची वेंदो अॼु एतिरो काफ़ी नेक्स्ट वरी हिनखे पूरो कंदासीं टिल देन अल्लाह हाफ़िज़।